इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिन हमज़िही व नफ़ख़िही व नफ़्सिही। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्न हाज़ल क़ुरआन यहदी लिल्लती हिय अक़वम व युबश्शिरुल मुअमिनीन अल्लज़ीना यअमलूना अस्सालिहाति अन्न लहुम अज्रन कबीरा। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह यरफ़अु बिहाज़ल किताबि अक़वामन व यदअु बिही आख़रीन। औ कमा क़ाल अलैहि अस्सलातु वस्सलाम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुख्तसर हमदी सना दुरूद सलाम का पोए वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामिन किराम मुअद्दना तालिब इल्म का पहिरियां अवां असांजे अज़ीम आलिम दीन साईं मौलाना मोहम्मद आमिर गुपचाणी साहब जिन जे ज़बानी कुरान व सुन्नत जी रोशनी में नसीहतूं ॿुधी रहिया हुयो। अल्लाह पाक खां दुआ है त अल्लाह साईं जेके बि असां हिन वक़्त ताईं नसीहतूं सम्झाणियूं ॿुधियूं आहिनि, अल्लाह साईं असां सभिनी खे ग़ौर फ़िक्र करण ऐं गुनाहनि वारी ज़िंदगी खां तौबह ताइब थी करे अल्लाह ऐं अल्लाह जे क़ुरान ऐं मिठड़े हबीब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जी ॿुधायल वाट ते हलण ई पंहिंजी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इशा जी अज़ान केॾी महिल ईंदी आहे? अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, पाण सभिनी भाइरनि जो हिते गॾु थियण ऐं लाउड स्पीकर खे खोलण जो मक़सदु इहो ई आहे त असां सभु मुसलमान हिक ॿिए जी इस्लाह करियूं, हिक ॿिए खे सम्झायूं, हिक ॿिए खे इहो पैगाम ॾियूं त असां हिकु अल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन ते नाज़िल शुदा पाक ऐं अज़ीम कलाम क़ुरान मजीद ऐं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे अहल बैत ऐं असहाब सगोरन तमाम तर औलिया किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन जिन के मञण वारा आहियूं, दावा करण वारा आहियूं। मक़सद असांजी मुसलमानी जो इहो आहे ऐं इहो हुजण ई खपे
त असां पंहिंजी इस्लाह करियूं, हिक ॿिए जी इस्लाह करियूं, हिक ॿिए खे सिधी ऐं सुठी वाट ॾेखारियूं। इमाम दारमी रहिमहुल्लाह अज़ीम चोटी जो हिकु मुहद्दिस आलिम दीन गुज़रियो आहे। उन किताब लिखियो आहे सुनन अद-दारमी जे नाले सां। शुरू में अल मुक़द्दमा जे नाले सां इमाम दारमी रहिमहुल्लाह कुझु बाब क़ाइमु कया। उन्हनि बाबनि मज़ा एक बाब आहे बाबुन मा जाअ मिनल इज्तिनाबिल अहवा। इन बाब जे अंदर इमाम दारमी रहिमहुल्लाह हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन जे हिकु नसीहत हिकु कौल नक़ल कयो आहे त हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, ए मुसलमानो, अव्हां जेका माखी आहे माखी उन जी मख जियां थी करे रहंदा करियो। हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था माखी जी मख जियां थी करे रहंदा करियो। छो? सोने अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो समूरे जानवरनि में, समूरे पखी पखड़नि में ऐं समूरे जीत जड़नि में जेकॾहिं का घटि मां घटि शइ ॾिठी वेंदी आहे त माखीअ जी मख ॾिठी वेंदी आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो माखी जी मख के बिलख़ुसूस पखी का हैसियत कोन था ॾियनि, पर जेकॾहिं पखियुनि खे ख़बर पइजी वञे हली माखी जी मख मज़ां निकिरंदी कहिड़ी शइ आहे, माखी जी मख मज़ां जेको माख निकिरंदो आहे, जेको रस निकिरंदो आहे, हज़रत अली फरमाईंदा जेकॾहिं पखियुनि खे ख़बर पइजी वञे हली जंहिं शइ खे असां हैसियत कान ॾिनी आहे उन मखी मज़ां निकिरंदी कहिड़ी शइ आहे, उन पखियुनि खे जेकॾहिं ख़बर पइजी वञे हली त समूरा जा समूरा पखी इन मख खे समूरा जा समूरा पखी पाण खां भलो सम्झंदा। त हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु लफ़्ज़ ॿ चया पर सम्झाणी तमामु घणी ॾेई विया हलिया। अहिड़ा त मिठा थियो जो लोक लोका सॼी दुनिया तव्हांजे पोयां लॻी पई हुजे। माखी जे पोयां कोन्हे माण्हू, माखी जे पोयां कोई हिकिड़ी जमायत लॻल आहे, के मुसलमान लॻल आहिनि, हिंदू हुजनि मुसलमान हुजनि, मुसलमाननि जूं मड़ई जमायतूं सभई जमायत सभु जूं सभु माखी जे पोयां आहिनि। छो? हालांकि ख़बर आहे माखी खाईंदी आहे, माखी ॾंगींदी आहे, माखी मां तकलीफ़ मिलंदी आहे, पर माखी जो जेको माख ऐं माखी जो जेको रस आहे उहो तमामु घणो मिठो ऐं फ़ाइदेमंद आहे। अॻिते हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था मुसलमानो पंहिंजे जिस्म खे, पंहिंजे जिस्म जे उज़वनि खे ऐं पंहिंजे ख़वाहिशात खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे ताबे कयो तव्हां पाण ई माखी जे मख जियां मिठा थी वेंदव हलिया। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, अंदाज़ो लॻायो त अॼु असां कहिड़ो रुख इख़्तियार करे छॾियो आहे, अॼु असां कहिड़ा रस्ता वठी छॾिया आहिनि, अॼु असांजी ज़बाननि ते कहिड़ा कौल ऐं ॿोल अची विया आहिनि हलिया, अॼु असांजी ज़बाननि ते कहिड़ा कहिड़ा अक़ीदा जारी ऐं सारी थी विया आहिनि हलिया, अॼु असांजी ज़बाननि ते अल्लाह अल्लाह जे रसूल असहाब अहले बैत सुहिणे अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन जे ॻाल्हियुनि खां हटी करे गार गंद गिला गिबत कूड़ तोहमत शाइरी फहाशी आयाशी वारा जुमला हिक ॿिए जी बेइज़्ज़ती ते क़ाइम जुमला असांजी ज़बान ते जारी सारी आहे।
असांजी अखियुनि में हया हुजणु खपे। अल्लाह अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हया हुजणु खपे, उन्हनि जे फरमान जो हया हुजणु खपे। असांजा हथ अल्लाह अल्लाह जे रसूल जे फरमान मुताबिक़ इस्तेमालु थियणु खपनि। असांजो टंगो, असांजे जिस्म जा सभई उज़वा अल्लाह अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे फरमान मुताबिक़ हुजणु खपनि। मुसलमान जी माना इहा आहे। हर कोई माण्हू मुसलमान करे तो, पर खुदारा मुसलमान हर कोई पंहिंजी क़ब्र में पाण वेंदो, हर कोई पंहिंजी आख़िरत पाण छॾाईंदो, पर घटि में घटि दुनिया में अल्लाह सां सोचण जी या मोहलत ॾिनी आहे त हर कोई पंहिंजे किताब खे खोले करे ॾिसे ऐं छा करियां पियो, मूंखे छा करणु खपे, छा न करणु खपे, मूंखे कहिड़ो रुख वठणु खपे, कहिड़ो रस्तो वठणु खपे ऐं वञा केॾांहुं पियो। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान पाक में चयो आहे, सूरतुल बनी इसराइल 15 से पारो आहे, फरमाई ते इक़रा किताबक कफ़ा बिनफ्सिकल यौम अलैका हसीबा। क़यामत वारो ॾींहुं जंहिंमहिल थींदो, हर माण्हू खे उन जो नामा अमाल किताब ॾिनो वेंदो। अल्लाह से फरमाईंदो त अॼु किताब पाण पढ़ ऐं पाण ई तूं ॿुधा त तो छा कयो आहे, छा न कयो आहे। आख़िरत में इहो किताब पढ़जे ऐं माण्हू परेशान थिए, शर्मिंदो थिए, उहो दुनिया में ई पंहिंजो किताब पढ़ी करे सिधो दग वठी वञे जिते अल्लाह पर राज़ी थिए, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बि ताबेदारी थी वञे हले ऐं अहल बैत रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन जिन वारो रस्तो बि इख्तियार थी वञे हले। ओ मुसलमानो, असांजो पैगाम, असांजी दावत इहा आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हदीस मुबारक आहे, हदीस शरीफ किताब सही मुस्लिम जे अंदर किताबुल फ़ज़ाइल बाब फ़ज़ाइल अली इब्न अबी तालिब रज़ियल्लाहु तआला अन्हु जे तहत रावी हदीस हज़रत ज़ैद बिन अरकम रज़ियल्लाहु तआला अन्हु आहे। ज़ैद बिन अरकम रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था, अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे ख़ुतबो ॾिनो। किथे ख़ुतबो ॾिनो? मके ऐं मदीने जे विच ते हिकु खुम नाले जॻह हुई, उते असांखे ख़ुतबो ॾिनो। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तो ख़ुतबो ॾींदे असांखे चयो त इन्नी तरक्तु फ़ीकुम अस्सक़लैन। ॿिए हदीस मुबारका जा अल्फाज़न इन्नी तारिकुम फ़ीकुम अस्सक़लैन, आऊं अवां मंझि ॿ वज़नी शयूं छॾे थो वञा या छॾे वेंदुसि। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अहदुहुमा किताबुल्लाह। उन्हनि ॿिन्ही शयुनि मंझां हिकु शइ अल्लाह जो किताब अथव, अल्लाह जो क़ुरान पाक अथव। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फ़ख़ुदुल किताब वस्तमसिकू बिही। मुंहिंजा साहबियो, मुंहिंजा उम्मतियो, उन किताब खे तव्हां मज़बूती सां वठो ऐं उन किताब खे तव्हां चंबड़ी पओ। उन किताब में छा लिखियलु आहे, छा करणु खपे, छा न करणु खपे, छा हलाल आहे, छा हराम आहे, छा जाइज़ आहे, छा नाजाइज़ आहे, सभु पढ़ो, लिखो, सम्झो ऐं उन मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻिते फरमायो त उन खां पोइ आऊं तव्हांखे तव्हांजे अंदरि छॾे थो वञा पंहिंजो अहले बैत, पंहिंजो अहले बैत। उज़क्किरुकुमुल्लाह फी अहले बैती, उज़क्किरुकुमुल्लाह फी अहले बैती, उज़क्किरुकुमुल्लाह फी अहले बैती। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबो ॾींदे ॾींदे क़ुरान पाक जी अहमियत ॿुधाई, पंहिंजे उम्मत खे इहो ॿुधायो त ओ मुंहिंजा उम्मतियो, अव्हां जे अंदरि ॿ शयूं छॾियो पियो वञा। हिकु अल्लाह जो किताब आहे, इनखे पकड़जो, इनखे पढ़जो, इनखे सम्झो, इन मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारजो, इन सां चंबड़जी पइजो। उन खां पोइ जेका ॿी वज़नी शइ आहे उहा मुंहिंजा अहले बैत अथव, मुंहिंजो घराणो अथव। ऐं अव्हां खे अल्लाह रब्बुल आलमीन खां पंहिंजे अहले बैत जे बारे में ॾेखारियां थो, अल्लाह रब्बुल आलमीन खां पंहिंजे अहले बैत जे बारे में ॾेखारियां थो, अल्लाह रब्बुल आलमीन खां पंहिंजे अहले बैत जे बारे में ॾेखारियां थो। ओ मुसलमान, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
जिन्हें फरामीन के पढ़ी ॾिसो, अल्लाह जे प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम के पढ़ी ॾिसो, अहले बैत जी तालीम के पढ़ी ॾिसो, उन जी ज़िंदगी के पढ़ी ॾिसो, उन जे अमल के पढ़ी ॾिसो, उन जे ॻाल्हाइण ॿोलाइण के पढ़ी ॾिसो, उन जे उथण वेहण के पढ़ी ॾिसजो, उन जे कमाइण खाइण के पढ़ी ॾिसजो, उन जे हराम हलाल खां कीअं बचा, कीअं हलाल कमायूं, कीअं हराम खां बचा, कीअं जाइज़ कयूं, कीअं नाजाइज़ खां बचा, कीअं पाक कम कयूं, कीअं नापाक खां बचा। समूरी ज़िंदगी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान पाक में सहाबा किराम अहले बैत रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन जिन ॿुधाए छॾी आहे। इन जी मुबारका में ॿ ॻाल्हियूं प्यारे पैगम्बर कयूं आहिनि। सिर्फ़ इन ॿिनि ॻाल्हियुनि ते पाण मुख़्तसर मिंट ॻाल्हाए करे पंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु कंदासीं। प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन हदीस में ॿिनि ॻाल्हियुनि जो तज़किरो कंदे असांखे ॿुधायो त जेको कुझु क़ुरान पाक में हलाल आहे सो सभु कुझु अहले बैत कयो आहे, ऐं जेको कुझु क़ुरान पाक में हराम आहे सभु शइ हराम खां मुंहिंजा अहले बैत बची विया हलिया। सम्झो था मुसलमानो, असांजो पैगाम इहो आहे, जेकॾहिं अहले बैत जी दावा आहे त पोइ क़ुरान खां परे छो आहे, पोइ क़ुरान जी तालीम खां परे छो आहे, पोइ क़ुरान जे अहकामात खां परे छो आहे, पोइ क़ुरान जे ज़िक्र अज़कार खां परे छो आहे, पोइ क़ुरान जी दावत तबलीग खां परे छो आहे। मुसलमानो, अहले बैत ऐं क़ुरान ईअं पाण में गॾु आहिनि जीअं हिकिड़े हथ जूं ॿ आङुरियूं अल्लाह रब्बुल आलमीन गॾु पैदा कयूं आहिनि। ईअं ई अहले बैत ऐं क़ुरान जो पाण में ताल्लुक़ आहे। ओ मुसलमानो, जेकॾहिं सिखणु चाहियो था तौहीद, क़ुरान पाक खे पढ़ो। क़ुरान पाक में जिथे जिथे तौहीद जो तज़किरो आयो आहे, तौहीद वारनि जो तज़किरो आयो आहे, सम्झो त अहले बैत वारा तौहीद वारा हुया, शिरक खां बेज़ार हुया, शिरक कॾहिं न कई आहे। ओ मुसलमानो, जिथे जिथे क़ुरान पाक में मोमिननि जो तज़किरो ईंदो, सम्झो त समूरे जा समूरा अहले बैत वारा मोमिन हुया, ईमान खां परे न हुया। ओ मुसलमानो, जिथे जिथे क़ुरान में शिरक जी बेज़ारी लिखियल आहे, उते ईअं सम्झो त अहले बैत रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन शिरक खां बेज़ार हुया। ओ जिथे जिथे मुनाफ़िक़ जो तज़किरो आहे क़ुरान में, सम्झो त अहले बैत रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन मुनाफ़िक़त खां परे हुआ। ओ जिथे जिथे नमाज़ी हुजण जो तज़किरो आहे क़ुरान पाक में, सम्झो त अहले बैत समूरे जा समूरा नमाज़ी हुआ, पंजे वक़्त नमाज़ जा पाबंद हुआ, तहज्जुद हुआ, लैलो नहार जो जेके बि नफ़ली नमाज़ हुयूं उहे बि सहाबा किराम त चाबर अहले बैत रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन सभ जा सभ अदा करण वारा हुया। ओ जिथे जिथे ज़कात जो तज़किरो आयो आहे, ईअं सम्झो त अहले बैत रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन ज़कातूं ॾियण वारा हुया। ओ जिथे जिथे पंहिंजे जाननि जा नज़रा अल्लाह जी राह में ॾियण जो तज़किरो आयो आहे, सम्झो त अहले बैत समूरे जा समूरा हर वक़्त इहो फ़िक्र रखंदा हुया त असांजो जानियूं अल्लाह जी राह में क़ुर्बान थियनि, रब्बुल आलमीन असां खां राज़ी थी पवे। इहा सिर्फ़ ठको कोन्हे। सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाहु तआला अन्हु, इमाम अहमद बिन हंबल रहिमहुल्लाह सुन्नियुनि जो अज़ीम इमाम आहे, उन हदीस जो किताब लिखियो आहे मुस्नद अहमद जे नाले सां। उन में ढिघी सारी हदीस मुबारक आंदी आहे। सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाहु तआला अन्हु, सुने अली रज़ी अल्लाहु तआला अन्हु जिन जो भी सौटरा, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो भी सौटरा, हजरत अब्दुल्लाह बि सहाबिया, सुने अब्दुल्लाह जो बाबू सुनो अब्बास रज़ी अल्लाहु तआला अन्हु भी सहाबिया। हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाहु तआला अन्हु जिन फरमाइन था, जना प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके हिजरत जो हुक्म थियो आहे, अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात जो सुने अली के पंहिंजे बिस्तर ते सुमारे छॾियो आहे। हा ये उहो बिस्तर आहे, उहो कठिन सफ़र आहे, इहा तकलीफ़ दा घड़ी आहे। अल्लाहु अकबर कबीरा, 100% जान वञण जो ख़तरो आहे। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोने अली के घुराए करे समझायो आहे तो मुंहिंजा सोना अली मुंहिंजा सोटरा
हिन जगह ते तोखे सुम्हणो आहे जियां आऊं मुहम्मद सुम्हंदो आहियां इन अदा सां तोखे सुम्हणो आहे। जियां आऊं मुहम्मद चादर वेड़ींदो आहे इन अदा सां तोखे चादर वेड़णी आहे। जियां आऊं मुहम्मद पासा वराईंदो आहे इन अदा सां तोखे पासा वराइणा आहिनि। ओ जियां त जेके मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा कातिल आहिनि, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा दुश्मन आहिनि, जेके क़त्ल जो इरादो कयो वेठा आहिनि, उहे ईअं न सम्झनि त को हिते मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुतल आहे या को ॿियो केरु सुतल आहे। अल्लाहु अकबर कबीरा। प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोने अली के सुमन जो सारो तरीक़ो ॿुधाए करे अल्लाह जा प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जियां रात अंधेरी थी आहे, सोनो अली बिस्तर ते अची वियो आहे, बिस्तर ते अची करे चादर वेड़े करे सुम्ही रहियो आहे। अल्लाह जा प्यारा पैगंबर रवाना थी विया हलिया। अञा जेके मुशरिकीन आहिनि उहे हमले जे लाइ गॾु न थिया आहिनि। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु आयो आहे। सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास जा अल्फाज़ आहिनि, अबू बकर सिद्दीक़ आयो आहे, उन जे करे त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे बिस्तर ते सुतल हूंदा, पंहिंजे घरड़े में हूंदा। अबू बकर सिद्दीक़ आया, अची करे आवाज़ लॻायूं, ओ अल्लाह जा हबीब, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सोने अली अंदर अंदर चादरूं जवाब ॾिनो आहे त ओ अबू बकर सिद्दीक़, आऊं मुहम्मद न आहियां, आऊं अली रज़ियल्लाहु ताला अन्हु आहियां। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही रुख वठी करे बैर मैमून ते वञी करे पुगा हूंदई, उते बीठा हूंदई, तुंहिंजे इंतज़ार में बीठा हूंदई। ओ मुसलमान, सोचींदो वञा केॾी वॾी सोने सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास केॾी वॾी जोड़ जक रखी आहे। सैयदना अली रज़ियल्लाहु ताला अन्हु, सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु, मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे वाक़े जी मोहब्बत जे, हमदर्दी जे, इत्तफ़ाक़ जे, इत्तिहाद जे, अक़ीदे जी, सदाकत जी, ईमान जी, नज़ाकत जी केतिरे क़दुरु सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास ऐं सोने अली रज़ियल्लाहु ताला अन्हु तरतीब रखी आहे। पूरी दुनिया वारनि खे ॻाए वॼाए करे ॿुधायो आहे त सोनो अली बेज़ाते ख़ुदि खट ते सुतल आहे। ऐं सोनो अली चवे थो तो अबू बकर सिद्दीक़, मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैर मैमून ते अथई, उते तुंहिंजो इंतज़ार पिया कनि, उते हलियो वञ। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला उते विया हली, वहीं प्यारे पैगंबर सां गॾिया ऐं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां अॻिते जो सफ़र शुरू करे छॾियो। सैयदना अली, प्यारे पैगंबर फरमायो क़ुरान ऐं अहले बैत ॿई गॾु आहिनि। सैयदना अली रज़ियल्लाहु ताला फरमाए थो, आऊं बिस्तर ते सुतल हुयसि, अबू बकर सिद्दीक़ रात आधी में अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सफ़र जो साथी आहे। असांजो ईमान आहे त सोने अली जी ॻाल्हि कूड़ी कान थी सघे। असांजो ईमान आहे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रावी केरा? प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अहले बैत मजा हिकु शख्स अब्दुल्लाह बिन अब्बास रावी आहे, किस्सो बयान करण वारो आहे। अबू बकर सिद्दीक़ कंहिं वटि आयो आहे, अहले बैत जे अज़ीम फर्द, बल्कि मुसलमाननि जे अक़ीदे जी ॻाल्हि गॾु विचण में कंदा हलो, पंजतन पाकनि मजा प्यारे पैगंबर खां बाद में अज़ीम शख्सियत सोने अली रज़ियल्लाहु ताला जी आहे। उहो सोनो अली रज़ियल्लाहु ताला चयो, आऊं बिस्तर ते सुतल आहियां, प्यारे पैगंबर जो जेकॾहिं को सफ़र जो साथी को यारे गार आहे त अबू बकर सिद्दीक़ आहे। इहा ॻाल्हि त थी हिते ख़तमु, पर सोने अली कुर्बानी केॾी वॾी ॾिनी। ॻाल्हि कईसूं त जिथे अल्लाह जी राह में कुर्बानियुनि जा तज़किरा आया, मोमिननि जा, ईमान वारनि जा, ईअं सम्झो त अहले बैत रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन शामिल हुया। सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, सोने अली रज़ियल्लाहु ताला अन्हु ईअं सम्झो त अल्लाह सां पंहिंजी जान जो सौदो करे छॾियो। अल्लाह से कुरान पाक नाज़िल कयो, इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीना अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह। रब्बुल आलमीन फरमातो, बेशक अल्लाह रब्बुल आलमीन ओ जेके ईमान वारा मोमिन अल्लाह रब्बुल आलमीन जे रज़ा जा तालिबो तड़पगार, रब्बुल आलमीन खां डिॼण वारा, रब ते ईमान रखण वारा, रसूल सां सच्ची वफ़ा करण वारा, ओ सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन, उन्हनि मां हिकिड़ी शख़्सियत अहले बैत रज़ियल्लाहु ताला अन्हु समूरनि सां गॾु सोने अली रज़ियल्लाहु ताला जी आहे। अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाइनि था, बेशक रब्बुल आलमीन मोमिननि सां उन्हनि जी जान जे बदिले सौदो कयो जन्नत जो। सोने अली अल्लाह रब्बुल आलमीन सां जन्नत जे बदिले इन हिजरत वारी रात में पंहिंजी जान ॾेई करे रब सां सौदो करे छॾियो। सोनो अली रज़ियल्लाहु ताला ॻाल्हि पे कईसूं,
तो कुरान पाक अहले बैत परे ना आहिनि, ॿई गॾु आहिनि। मुसलमान जेकॾहिं अहले बैत ताईं पहुचणु चाहीं तो, अहले बैत जी सीरत पढ़णु चाहीं तो, अहले बैत खे सम्झणु चाहीं तो, असां चऊं था हेॾां होॾां न वञ, ॿियूं के शयूं, ॿिया के मेखाना, ॿियूं को जॻहूं तलाश न कर, हलियो अच अल्लाह रब्बुल आलमीन जे क़ुरान पाक खे पढ़ंदो वञ। हिकु हिकु हर्फ़ जे माना में, सदाकत में तोखे अहले बैत रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन जिन जी तोखे सीरत नज़र ईंदी। छो? रब्बुल आलमीन फरमायो अल्लज़ीना युमिनूना बिल गैब व युक़ीमूना अस्सलाता व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। फरमायो उहे माण्हू जिन्हनि अणॾिठे ते ईमान आंदो, उन्हनि माण्हुनि जेके नमाज़ूं पढ़ियो, उन्हनि माण्हुनि जेके अल्लाह जी राह में सदक़ात व ख़ैरात ॾिना, पंहिंजा माल ख़र्च कया, उन्हनि माण्हुनि जेके अल्लाह रब्बुल आलमीन मुहम्मद करीम ते नाज़िल कयो आहे उन ते बि ईमान आंदऊं, उन खां पहिरियां बि जेको नाज़िल थियो उन ते बि ईमान आंदऊं, आख़िरत वारे ॾिहाड़े ते बि ईमान आंदऊं। रब्बुल आलमीन फरमाए थो उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। फरमाए ये अल्लाह जे तरफ़ां हिदायत वारा तो ये दुनिया में भी कामयाब था, आखिरत में भी कामयाब थी विया हलिया। उहे केर हुया? मुहम्मद करीम जा असहाब ऐं अहले बैत रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन हुया। फरमाया अल्लज़ीना यत्तबिऊन अर्रसूल अन्नबिय्यल उम्मी अल्लज़ी युमिनु बिल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन ने से बारे सूरतुल आराफ के अंदर सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन जिन जो तज़किरो कंदे कंदे फरमायो उहे सहाबा किराम ऐं अहले बैत सगोरा उहे हुया जिन्हनि मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन ते ईमान आंदो। फल्लज़ीना आमनू बिही, उहे माण्हू जिन अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे अल्लाह रब्बुल आलमीन ते ईमान आंदो। व अज़्ज़रूहु, अल्लाह जे प्यारे पैगंबर जी इज्जत कयाऊं। व नसरूहु, अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मदद कयाऊं। वत्तबउन नूर अल्लज़ी उनज़िला उलाइका हुमुल मुफ़्लिहून। रब्बुल आलमीन फरमाए दो अल्लाह जे रसूल ते ईमान आंदऊं, अल्लाह जे रसूल जी इज्जत कयाऊं, अल्लाह जे रसूल जी मदद कयाऊं। उन सां गॾो गॾु जेको प्यारे पैगंबर ते नाज़िल थियो हुयो उन ते बि अमल करे ॾेखारियो, उहे कामयाब ऐं कामरान थी विया आहिनि। इहा ॻाल्हि सहाबा ऐं अहले बैत खां परे ई कान्हे का। जिथे जिथे बि प्यारे पैगंबर जे दौर में जेके माण्हू कामयाब थी विया हलिया, जेकॾहिं सहाबा जा आया त पोइ अहले बैत रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन बि आया। ओ जेके ज़िना खां बाग़ी हुया उहे सहाबा ऐं अहले बैत हुया। ओ जेके चोरी खां बाग़ी हुया उहे अहले बैत ऐं सहाबा हुया। ओ जेके मंशियात खां बाग़ी हुया उहे अहले बैत ऐं सहाबा हुया। जेके चोरी चकारी खां बाग़ी हुया उहे अहले बैत ऐं सहाबा हुया। जेके कूड़ खां बाग़ी हुया उहे अहले बैत ऐं सहाबा हुया। जेके ठगियुनि खां बाग़ी हुया उहे अहले बैत ऐं सहाबा हुया। जेके नमाज़ी हुया उहे सहाबा ऐं अहले बैत हुया। अल्लाहु अकबर कबीरा। जेके मुत्तक़ियो परहेज़गार हुया उहे अहले बैत ऐं सहाबा हुया। अंदाज़ो लगायो पाण में हमदर्दियनि जा मिसाल, अल्लाहु अकबर कबीरा, मोहब्बतनि जा मिसाल, रिश्तेदारनि जा मिसाल, रहमदिली जा मिसाल। रब्बुल आलमीन जो क़ुरान मुसलमानों पढ़ंदा वञो, नफ़रतूं ख़त्म करण वारा, हसद ख़त्म करण वारा, बुग़्ज़ ख़त्म करण वारा, राज़ पो इख्तियार करण वारा समूरा क़ुरान में जेके बि उन दौर में तज़किरा थिया उहे अहले बैत ऐं असहाब जा तज़किरा थिया। तॾहिं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो मुंहिंजा उम्मतियो क़ुरान ऐं मुंहिंजा अहले बैत, क़ुरान खे पढ़ंदा वञो, अहले बैत जी सीरत खे पढ़ंदा वञो। मुसलमान चए थो मूंखे क़ुरान सां बि मोहब्बत आहे, क़ुरान बि मञा थो, अहले बैत सां बि मोहब्बत आहे, पर मुसलमान ज़रा सोच त सही तुंहिंजी ज़िंदगी जो रुख केॾांहुं आहे। सिज उभरण खां पहिरियां तुंहिंजो ज़हन गुनाहनि सां भरियो पियो आहे, तुंहिंजी ज़बान कूड़ सां भरी पई आहे। सिज लहण ताईं सॼे ॾींहं में केतिरियूं हराम खोरियूं, केतिरियूं चोरियूं, केतिरियूं गारियूं, केतिरी हराम मंशियात इस्तेमाल, केतिरा ज़ुल्म, केतिरा फराड कया, केतिरनि खे तकलीफ़ूं ॾिनियूं, केतिरनि जा नाहक माल खाधा, नमाज़ केतिरी पढ़ी, अल्लाह जा हक़ अदा केतिरा कया, अल्लाह जे प्यारे पैगंबर ते दुरूद केतिरो पढ़ियो, प्यारे पैगंबर खां ऐं अहले बैत खां हया केतिरो कयो आहे। यकीनन उन जी तालीम खां, उन्हनि जी तालीम खे पढ़णु सम्झणु, उन ते अमल करणु
उन मुताबिक ज़िंदगी गुजारणी। अल्लाह सां भी मोहब्बत आ, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां भी मोहब्बत आ, ऐं अहल बैत सां भी मोहब्बत आ। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हदीस मुबारका पाण करीमन फरमायो, बेशक रब्बुल आलमीन हिन क़ुरान जे ज़रिए कई क़ौमन खे इज़्ज़तूं बख़्शे छॾियूं ऐं कई क़ौमन खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो। अल्लाहु अकबर कबीरा। माना जिन्हनि क़ौमनि इन क़ुरान खे पढ़ियो सम्झो, पंहिंजी इस्लाह कयूं, पंहिंजी ज़िंदगी क़ुरान मुताबिक़ गुज़ारियऊं, उहे माण्हू कामयाब ऐं कामरान थी विया हलिया। उन्हनि खे रब्बुल आलमीन दुनिया में बि बुलंद करे छॾियो, आख़िरत में बि बुलंद करे छॾियो। उन्हनि जा ख़ैर जा तज़किरा, उन्हनि जी तक़वा ऐं हया ऐं ईमान ऐं मुत्तक़ी परहेज़गारी जा तज़किरा अॼु ताईं हर मुसलमान, हर जमात जो मौलवी, हर जमात जो माण्हू ॾींदो पियो अचे। ऐं जिन्हनि क़ुरान खां पुठ फेरी, प्यारे पैगंबर खां पुठ फेरी, क़ुरान पाक ॿुधाए थो उहे तबाह ऐं बर्बाद थी विया हलिया। मुसलमानो, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान सादिक़ आहे, इन ते शक करण वारो मोमिन मुसलमान नथो रही सघे। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, क़ुरान जे ज़रिए सां रब्बुल आलमीन कई क़ौमनि खे बुलंदियूं बख़्शियूं। आ मुसलमान, सोनो अली क़ुरान पाक जो कारी बि हो, हाफ़िज़ हो। मूंखे ॿुधा त तुंहिंजे ॻोठ में केतिरा कारी, केतिरा हाफ़िज़ आहिनि। आ मुसलमान लही आ मैदान ते, जेको क़ुरान जो कारी ऐं हाफ़िज़ हुयो, बल्कि हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु हिकिड़े माण्हू खे ॾिठो किस्सो बयान पियो करे कूफ़े में। सोने अली रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए, तोखे ख़बर आहे क़ुरान पाक जी फुलां 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 आयत किथे ऐं कीअं ऐं छो ऐं कंहिंजे बारे में नाज़िल थी? फरमाई न, जॾहिं तोखे इहा ख़बर कान्हे का त पोइ तूं किस्सा बयान छो थो करी? सोने अली रज़ी अल्लाह तआला जो क़ुरान जे बारे में एॾो इल्मु हुयो। सोनो अली क़ुरान जो कारी, क़ुरान जो आलिम हुयो। मुसलमान मज़रत सां अली सां मोहब्बत जी दावा बाद में ॿुधा त जेको अमल सोने अली कयो आहे, उहो अमल तो में केतिरो आहे? केतिरियूं क़ुरान जूं सूरतूं यादि आहिनि? तुंहिंजे ॻोठ में केतिरा क़ुरान जा हाफ़िज़ आहिनि? केतिरे क़ुरान जी तालीम केतिरी हले पई? ओ मुसलमान, असां चऊं था हलिया असां सां गॾिजी पओ, लही पओ मैदान में। हज़रत अली रज़ी अल्लाह तआला सां गॾु अहले बैत जी जेकॾहिं वाट अथई त क़ुरान में अथई, ऐं उहा तोखे उतां ई मिलंदी जेके क़ुरान सां जुड़ियल आहिनि, जेके क़ुरान जी दावत तबलीग खणी हलिया आहिनि, जेके क़ुरान जी तालीम दर दर ॻोठ गली गली ॾियनि पिया, उहे ई तोखे अहले बैत ताईं पहुचाईंदा। हाँ, हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु क़ुरान जो कारी आहे, क़ुरान जो हाफ़िज़ आहे। सोने अली हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन सां मोहब्बत जी दावा बाद में उन जी ज़िंदगी जो हिकिड़ो अमल त पाण में पहिरायूं। हा, केत ज़रड़ा यादि करियूं। हा, इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला जी ज़िंदगी जे क़ौल ऐं तालीम जा इमाम हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु क़ुरान जो हाफ़िज़ कारी। केॾां वेंदो मुसलमानो? क़यामत वारे ॾींहुं टई अज़ीम शख़्सियतूं अची करे बीहनि। आ मूंखे मञण वारा मूंखे मञई त ॾाढो, पर मुंहिंजी ॻाल्हि जो त को तो धर्म न रखियो, भरम न रखियो, का इज़त ऐं लॼ कान रखे, मूं कॾहिं हराम इस्तेमालु न कयो, तो सॼी ज़िंदगी हराम इस्तेमालु कंदे ऐं मुंहिंजा नारायण जो चवणु कामयाबु थी वेंदुसि। ओ मुसलमानो, अहले बैत जी ज़िंदगी इहा कान हुई, अहले बैत जी तालीम इहा कान्हे। मुसलमानो, जेका अॼु तव्हां ऐं मुसलमान ज़िंदगी गुज़ारणु चाहिनि था, यकीनन 100% मुसलमाननि जी ज़िंदगी जो रुख अहले बैत जी ज़िंदगी जो रुख अलॻि आहे। ईअं सम्झो त ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु आहे। मुसलमानो, अचो पंहिंजी इस्लाह कयूं, सभु गॾिजी पऊं, पंहिंजी इस्लाह करियूं। जेके बि पाण में ग़लति कम आहिनि, खामियूं आहिनि, कोताहियूं आहिनि, सभु गॾिजी करे हिक ॿिए जी इस्लाह करियूं, ऐं उहा इस्लाह थींदी क़ुरान पाक मां ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमान मां। अल्लाह सां कयल ॻाल्हियुनि खे सम्झणु, सोचणु, गौर फ़िक्र करणु ऐं पंहिंजी ज़िंदगी में कयल ग़लतियुनि जी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं कमियुनि कोतियुनि खे रब्बुल आलमीन मुआफ़ फ़रमाए। आमीन।